ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा दोस्तों हाणे कमाल खान उठे के पंहिंजे ॻोठ में अचणु ॾिनो वेंदो। छा इहो वॾेरो इन जी मदद करण में कामयाब थी वेंदो या रबन ऐं वारिस खे इहो वॾेरो मनाइण में कामयाब थी वेंदो तो कमाल खान उठ के ॻोठ में अचणु ॾियनि। छा कमाल खान उठो जॾहिं माण्हू वठी ॻोठ में दाख़िल थींदा इन वॾेरे जा वाठा वठी करे रबन ऐं वारिस इहे इन खे रोकण में कामयाब थी वेंदा जावेद ऐं सभई। छा अॻिते नेक्स्ट एपिसोड में खून ख़राबु थींदो जेको ई कुझु थियणो आहे तव्हांखे ॿुधायूं था असां इन वीडियो में। इन खे पहिरियां मुकमिल ॾिसिजो ऐं सॼी कहाणी सम्झ में तव्हांखे आराम सां अची वेंदी। नंढिड़ो वीडियो हूंदो आहे असांजो, थी सघे त शायदि खुसो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, फेसबुक पेज खे बि फॉलो लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा इन वीडियो खे। कहाणी तव्हांखे मुख़्तसिर ॿुधाईंदा हलूं। फ़िलहाल मीरा हथु कान ईंदी, उते ई हूंदी, रबन खे हथु कान ईंदी छो तो नओं पीउ आहे उन हथु कया आहिनि। बाक़ी कमाल खान जेको जिथे वियो आहे पनाह वरिती आहे छो त ॻोठ मां कढी छॾियो गॾिजी करे ॻोठ वारनि सां। पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायोसीं उअं ई थियो जेको आहे रबन खे अॻे ख़बर हुई, सभु तयारु वेठा, लेकिन कमाल खान जो मनसूबो नाकाम थी वियो। बहरहाल हाणे कमाल खान सां अची रबन सां अची मिलंदो इहो नओं वॾेरो, लेकिन रबन ऐं वारिस उन खे सम्झाईंदा, लेकिन हिक ॿिए जी ॻाल्हि सम्झी न सघंदा। उहो मोटी वेंदो, कमाल खान खे सम्झाईंदो उठे खे, ऐं उठे ऐं कमाल खान बि उन जी ॻाल्हियुनि में न ईंदा। इहो पलांद वठण जे लाइ माण्हू घुरंदा ऐं पलांद वठण लाइ ॻोठ में दाख़िल थियण जे लाइ सभु कोशिशूं कंदा। इहो तव्हांखे पोइ किस्त में असां ॿुधायोसीं नओं वॾेरो हिकिड़ो ज़ाहिर थींदो। बहरहाल सभई रबन सां फ़िलहाल गॾु आहिनि ऐं रबन हिन ते मज़बूत थियो बीठो आहे। वारिस जावेद हैबत कुल अॻिते हाणे नई एपिसोड जी कहाणी वरी तव्हांखे सुबुह ॿुधाईंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त, इन वीडियो खे ज़रूरु फेसबुक ते शेयर कंदा ऐं ग्रुप में बि शेयर कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।